नाज़रीन, कोटड़ी भरसा गरीबाबाद के वार्ड नंबर 8 के रहवासिन पीअण के पानी की खोट खिलाफ डीसी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। इन हवाले से ॾिसूं था नवीद पंवर जी ही रिपोर्ट। गरीबाबाद वाले इलाके में पानी की खोट खिलाफ रहवासियों पारा डीसी ऑफिस वालों इन वक्त एहतजाज किया पियो। अचो तो एहतजाज में मौजूद रहवासियों सां ॻाल्हि ॿोल कयूं। छा मसला आहिनि, मुतालबा छा आहिनि? उन लेन साहब माना इहो साॻो अशर है। असां पुरअमन एहतजाज है। अॻ में काफ़ी दरख़्वास्त ॾिनी अथऊं और डीसी साहब के चऊं तो बेराए मेहरबानी तव्हां गवर्नमेंट जा मुलाज़िम आयो, अवाम जी ख़िदमतगार आयो, तव्हां अवाम जी ख़िदमत कयो। सवाइ एसन में वेही माण्हुनि जो अहिड़ो हिते रत जेको सड़े पियो, तव्हां आराम सां एसन में वेठायो। मेहरबानी करे असांजे गरीबा जो पानी मसलो हल कयो वञे। एहतजाज सिर्फ पानी जे करे आहे। असांजी हिकिड़ी लाइन आहे वार्ड नंबर 8 गरीबाबाद जी, जेका मथे ताईं कुछ टाइम पहिरियां खां मंज़ूर थियल आहे। उन में गैर क़ानूनी कनेक्शन तमामु घणा थी विया आहिनि, तंहिंजे करे असांजो पहाड़ी ते पानी नथो पुॼे। 60-70 फुट जो मथे मुफ़ासिलो आहे। हींअर असां डीसी साहब खां हिकु दरख़्वास्त असां रिसीविंग पई आहे, जंहिं ते को अमल न थी चुको आहे। हिकिड़ी ॿी दरख़्वास्त खणी सॼे इलाइक़े जा माण्हू असां हिते पहुता आहियूं ऐं असांजो जेको आहे मुतालबो इहो आहे त इहे फुल फोर जेके कनेक्शन्स आहिनि उहे पुलिस जी निगरानी में, रेंजर्स जी निगरानी में या कंहिं बि अथॉरिटी निगरानी में कढी करे उन लाइन खे वरी बहाल कयो वञे, जीअं सभिनी ताईं पानी जेको आहे पुॼी सघे। एहतजाज असां जेको ख़त्म कयो आहे, DCR आयो, रेंजर जो ऑफिसर आयो आहे, उन जे करे ख़त्म कयोसीं। ऐं उन जे चवण जे मुताबिक़ जे अॼु तव्हांजो मसइलो हल नथो थिए त सुभाणे जेको आहे सो तव्हां अचे तीअं असां सां मिलो। ऐं उन जे करे बावजूदि असांजे गरीबाबाद कॉलोनी वार्ड 8 जो पानी जेको आहे तक़रीबन जेको आहे जीअं लॻी आहे लाइन, ऐं हेठियनि सिकंदराबाद कॉलोनी वारनि पठाणनि ऐं उन में अचे कनेक्शन आया आहिनि। जो असांजो इलाइक़ो मथे आहे जेको आहे पहाड़ी वारो, उते पानी बिल्कुलु बि नथो चढ़े। जेको आहे हिनमहिल असांजो अपील आहे जेको आहे DC खे अपील था कयूं, ADC खे त बेराए महिरबानी। असां अॻ में बि हिननि खे अपीलूं ऐं दरख़्वास्तूं ॾेई चुका आहियूं, उन ते को रद्द अमल हिननि न ॾेखारियो आहे। जेको आहे हिनमहिल असां हे पुरअमन एहतजाज आहे असांजो जेको आहे जेको रेंजर जे करे असां ख़त्म कयो आहे। ॿीहर जे असांजो इहो माना जेको असांजो आहे मसइलो इहो हल न थियो त उन खां पोइ असां जेको आहे लाइ अमल ॾेखारींदासीं। थी सघे हिन खां वधीक असां धरणो हणूं। मसइलो जीअं मंठार साहब हाणे मंठार साहब जीअं ॻाल्हि कई आहे त अॻ में हिननि लाइन बि चेंज कराई हुई, तो ते छा आहे जो 2.5 इंच जा उहे पाइप लॻाइनि था। पाइप लॻाइण खां पोइ हुनजो खानो ख़राबु थी थो वञे ऐं 3-4 महीना थी विया आहिनि। उहे टैंक जेके वॾा पिया आहिनि उहे सभु सुका पिया आहिनि। मुतालबो इहा त बराए महिरबानी DC साहब आहे, उनजी नज़रसानी आहे। उनजे पेरनि जे हेठूं लाइन आहे, को परे त कोन्हे। हर कॉलोनी जी पंहिंजी लाइन हूंदी आहे, सिकंदराबाद जी लाइन जी पंहिंजी हूंदी आहे, टेलीग्राफ जी पंहिंजी। पर हिननि सभिनी सिकंदराबाद वारनि जेको आहे गरीबाबाद जी लाइन ते मुसलत थी विया आहिनि ऐं 2.5 इंच जूं लाइनूं जेके सो लॻाए उन्हनि जेको सो लाइन खे सफ़ा निस्तो नाबूद करे छॾियो आहे ऐं पाणी जो प्रेशर मथे ताईं पुॼे नथो। इनखे 3-4 महीना थी विया आहिनि, को पाणी नथो पुॼे। ग़रीब माण्हुनि मुतालबो असांजो इहो आहे त बराए महिरबानी जेके असांजा गैर क़ानूनी कनेक्शन आहिनि इहे जल्द खां जल्द कटाए वञे पंहिंजी निगरानी में, जीअं पाणी असांखे मुहैया कयो वञे। गरीबाबाद कॉलोनी वार्ड नंबर 8 में असां पीअण जहिड़े पानी जी नेमत खां महरूम आहियूं। अॼोको ही एहतजाज मंठार अली ख़ासकली जी अॻवानी में जेको थियो आहे, हे पुरअमन एहतजाज आहे। असांजो वस वारनि खां बि मुतालबो आहे, डिप्टी कमिश्नर खां बि मुतालबो आहे त असांखे पीअण जहिड़ी पाणी खां नेमत खां महरूम न कयो वञे, असांखे पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे, जीअं असां पंहिंजी प्यास जेकी आहे उहा बुझाए सघूं। जे अगरि पाणी असांखे न मिलियो त असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। रहवासियों तां ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो इहो ई चवणु आहे त गरीबाबाद कॉलोनी जे कनेक्शन में गैर क़ानूनी कनेक्शन करण सबबु गरीबाबाद कॉलोनी में पाणी नथो पहुचे। उहे कनेक्शन फिलफोर ख़त्म करे गरीबाबाद कॉलोनी में पाणी पहुचायो वञे। अगरि गरीबाबाद कॉलोनी में पाणी न पहुचायो वियो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन वलीद सां गॾु नवीद पंवर, मेहरान TV, कोटली।